जय झूलेलाल दोस्तों, अॼु असां ठाहींदासीं थूम मसाले में चिकन, जेको ॾाढो बढ़िया ठहंदो। और इहा रेसिपी जेका है ॾाढी आसान आहे, त वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था पिया। चिकन ठाहिण लाइ पहिरियों इनखे मैरिनेट करणो आहे। त हिते मां चिकन खणी उनखे चङी तरह साफ़ कयो आहे। उन में विझंदासीं हिकु कोप ॾही, गॾु विझंदासीं हिकु चमचो थूम, अदरक ऐं सावा मिर्च जी पेस्ट, लूणु, थूम अदरक सावा मिर्च जेके मां विधा हुआ उहे कुटे करे विधा हुआ। उन खां पोइ हैड, ॻाढ़ा मिर्च, धाणनि जी क्वांटिटी मिर्चनि खां वधीक विझबी आहे, घर जो गरम मसालो, चिकन मसालो उहो 1.5 चमचो पवंदो लॻभॻि। इन्हनि सभिनी शयुनि खे चङी तरह मिक्स करणो आहे। मिक्स करे इनखे अधु कलाक लाइ असां मैरिनेट करण लाइ रखंदासीं। ॾिसो, हे मां चङी तरह मिक्स करे वरितो आहे। त इनखे ढके करे रखंदासीं। अचो त ग्रेवी था ठाहियूं पिया। उन लाइ पहिरियों मिक्सी जार में 3 टमाटा खणंदासीं, उनखे पीसींदासीं। और हिकु तई खणंदासीं, उन में या त सचो घी विझो या नॉर्मल तेल। तेल गरम थी वेंदो त उन में असांखे विझणी आहे कुटियल थूम 1.5 चमचे जे क़रीब। ताज़ी कुटियल थूम जो इस्तेमालु करणो आहे। और 1 चमचो विझंदासीं अदरक कुटियल। इन खां पोइ असां हिन में विझंदासीं कड़ी पत्तो। थूम मसाले वारी जेॾी महिल बि भाॼी ठाहिबी आहे त उन में कड़ी पत्तो पवंदो आहे, त कड़ी पत्तो विझंदासीं हिन में। गॾु विझंदासीं सावा मिर्च, 2 अदर टुकर करे विधा आहिनि मां। इनखे कुझु सेकंडनि लाइ भुञंदासीं, जीअं थूम ऐं अदरक जो कचोपन निकिरी वेंदो। उन खां पोइ असां हिन में पीठल टमाटा विझंदासीं। इनखे चङी तरह मिक्स करणो आहे ऐं टमाटे खे सिजाइणो आहे। टमाटे जो पाणी सुकी वेंदो, तेल निकिरणु चालू थींदो। उन खां पोइ असां हिन में विझंदासीं चिकन, जेको असां मैरिनेट करे रखियो होसीं। त पहिरियों बाहि खे तेज़ रखिणो आहे, पोइ मीडियम करे असां हिनखे सिजाईंदासीं पहिरियों। सो धीरे धीरे टमाटे जो पाणी सुकंदो वेंदो और हिन मां तेल निकिरणु चालू थी वियो आहे। और हेॾां असां चिकन जेको मैरिनेट करे रखियो होसीं उनखे बि अधु कलाकु थी वियो आहे। त मसालो जीअं सिजी वेंदो त उन खां पोइ असां हिन में विझंदासीं चिकन। थूम मसाले वारी भाॼी आहे त हिन में थूम पइजी वई, अदरक पइजी वई, चिकन बि विधोसीं हाणे। पर हाणे हिन में विझणो आहे असांखे मसालो। त चिकन विझण खां पोइ असां हिकु वॾो कटोरो भरियल इन में विझंदासीं साओ मसालो, जंहिंसां हिन में बढ़िया सी टेस्ट ईंदी। साओ मसालो, थूम, अदरक और चिकन, एॾी बढ़िया टेस्ट ईंदी आहे। साॻी रेसिपी मां हिंदीअ में मुंहिंजे ॿिए चैनल हुनर मुस्कान का ते बि विधी आहे, तव्हां उहा बि ज़रूरु ॾिसजो। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं, बिल्कुलु बि पाणी जो इस्तेमालु न कयो आहे। साए मसाले और चिकन मां जेको पाणी निकिरंदो उन में ई चिकन खे सिजाईंदासीं असां। ॾिसो, हे चङी तरह मिक्स थी वियो आहे। हाणे ढके करे इनखे सिजाइणो आहे। बाहि खे बिल्कुलु सिम ते रखंदासीं, तेज़ बाहि न करणी आहे। ढके करे इनखे सिम बाहि ते सिजाइणो आहे। त चिकन जे पाणीअ में और मसाले जे पाणीअ में इहो चिकन सिजंदो। विच विच में इनखे घुमाईंदा रहंदासीं, वरी वापसि ढके रखंदासीं। त 5 मिंटनि खां पोइ असांखे इनखे घुमाइणो आहे और वरी ढके रखिणो आहे जेसि ताईं चिकन सिजे। ॾिसो, हे लॻभॻि चिकन हाणे सिजी वियो आहे। कुझु सेकेंड अञा भुञंदासीं, उन खां पोइ गैस बंदि करे गर्मा गर्म इनखे सर्व कंदासीं। सो हे चिकन तयारु थी वियो आहे। इनखे तव्हां स्टार्टर करे या ड्राई सब्जी करे बि यूज़ करे सघंदा आहियूं असां। ॾिसो, इहो असांजो थूम मसाले वारो चिकन जेको आहे तयारु आहे, जेको ॾाढो टेस्टी भी आहे और आसान भी आहे।
इन में ग्रेवी बिल्कुलु बि न आहे। अगरि तव्हांखे ड्राई न खपे और इन में कुझु ग्रेवी खपे त असां जेॾीमहिल चिकन सिजायोसीं ओॾीमहिल इन में पाणी विझणो आहे और इन मां ग्रेवी ठाहिणी आहे। त जीअं चांवरनि सां बि असां साॻी भाॼी ठाहे सघंदा आहियूं। त ग्रेवी जी कंसिस्टेंसी असां पंहिंजे हिसाब सां घटि वधि करे सघंदा आहियूं। पाणी विझी बॉइल करिणो आहे चङी तरह और इहो गर्मा गर्म चांवरनि सां सर्व करिणो आहे। त इहो असांजो थूम मसाले जो चिकन जेको आहे ॿिनि तरीक़नि सां तयारु थी वियो आहे। त इहो ज़रूरु ठाहे ॾिसिजो ऐं मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त इहा रेसिपी तव्हांखे कीअं लॻी। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम और फेसबुक ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोस खे ॾिसण लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।